अस्सलाम वालेकुम नाजरीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन से गॾु आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं था ब्यूरो चीफ सखर रिपोर्ट आतिफ शाह। रोड़ी ऐं ॿियनि शहरनि में अमन अमान जी सूरत हाल खे बहितर करण लाइ ॾींहुं राति हिकु करे छॾींदड़ SSP सखर सिंगार मलिक जे लाइ रोड़ी जे शहरनि कुर्बान छजड़, ग़ुलाम हैदर शेख, हसन काज़ी, ज़ुल्फ़कार शर, रजब ख़ासकेली, बख्तुल्ला मंगी ऐं ॿियनि धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन जे ब्यूरो चीफ आतिफ शाह सां पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कुझु हिन रीति कयो। SSP जी ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवायूं कंदे अमन अमान जी सूरत हाल खे बहितर करण लाइ टाइगर फोर्स जोड़ी, जीअं ॾोहारियुनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई थी सघनि। ऐं गुज़िरियल राति अवामी शिकायतुनि ते रोड़ी में रोज़ानी आकड़ा पर्ची हलंदड़ स्टेशन रोड ते दुकान ते SP स्क्वाड छापो हणी कार्रवाई कंदे जुआरी गिरफ़्तार कयो। शाइरनि जो वधीक चवणु हो त शाबान जे महीने में पीर सैयद सदरुद्दीन शाह रिज़वी बादशाह जो मेलो थींदो आहे, जंहिं में तमामु घणे तादाद में अक़ीदतमंद मुल्क जे ॿियनि शहरनि खां ज़ियारत लाइ ईंदा आहिनि। उन जे करे ट्रैफ़िक में बि इज़ाफ़ो थी वेंदो आहे। रोड़ी जे शहरनि ऐं आसपास शहरनि खे सहूलियत ॾियण लाइ वक़्त सिर आगाही ॾियण लाइ रोडनि ते मुख़्तलिफ़ मक़ामात ते पेनाफ्लेक्स लॻाराए बहितरीन इक़दामात कयो आहे। शहरनि जो वधीक चवणु हो त SSP सखर सिंगार मलिक जे इक़दामात सां कंहिंखे बि परेशानी खे मुंहुं ॾियणो नथो पए। उहो हिकु बहितरीन क़दम आहे।